हींअर को वधीक तव्हां ऑफर करे अचे लख ॾींदो त बि कोन ॾींदो असां 10 लख ॾे किरोड़ जी कोन ॾींदो कोन ॾींदा ही पंहिंजी मर्ज़ी जो मालिक आहे वञे त असांजी ख़ुदा हाफ़िज़ मासूम पखी हूंदा आहिनि हिननि खे प्यार ॾींदा कयो जीअं चाचो हुनखे प्यार ॾेई रहियो आहे लही अची सिधो अॼु मच्छरदानी में सिधो विया त मूंखे बि हिते सुम्हां सीने ते अची सुम्ही पवंदो वाह वाह हिन हुन हथ गॾु में बबन हल घर उॾामी सिधो घर इहे करे न हुजे तव्हांजी ज़िंदगीअ में हे हले वञे तव्हांजी ज़िंदगीअ मां 3 ॾींहं मानी न खाधी अच्छा मुंहिंजी अखि आसमान में ईंदो न थींदो 65 किलोमीटर फ़ी कलाक जी रफ़्तार सां 24 कलाक खां मथे ई फ़िज़ा में उॾामी सघे थो। पीरसन सां पखीअ जे प्यार जी कहाणी आहे 15 साल पुराणी। कोटड़ी शहर में दरिया बंद ते आबाद चाचे अब्दुल मजीद जिस्कानी जो सॼो ॾींहुं दरिया सां कमु आहे। उहो ई दरिया जेको शींहुं हुआ त उन सिंधु दरिया जी लहरुनि ते हिकु ॾींहुं पीहण नाले ही पखी चाचे अब्दुल मजीद खे मिलियो। उहो ॾींहुं ऐं अॼोको ॾींहुं ॿिन्ही जी मोहबत ऐं वफ़ा जो सफ़र जारी आहे। शाल इहो प्यार सलामत रहे। चाचे अब्दुल मजीद खे पीहण एॾो प्यारो छो आहे जो चवे थो त खेसि को 1 करोड़ रुपया बि हिन पखीअ एवज़ ॾे त बि हू पखी न ॾींदो। पोइ छा ॾींदो? असुलु साहु ॾींदो हिन पखीअ तां। वाह चाचा वाह। ऐं अवां बि जेकॾहिं वीडियो पूरी ॾिठी त आख़िर में अवां बि इहो ज़रूरु चवंदो त वाह जिस्कानी वाह। त दोस्तो अॼुकल्ह जॾहिं इंसाननि में वफ़ा घटिजी वई आहे त पोइ हिकु पखीअ ऐं हिकु इंसान जी हिक ॿिए सां वफ़ा ऐं मोहबत जी कहाणी केॾी न दिलकश लॻे थी। त दोस्तो हलूं था उन दिलफ़रेब कहाणीअ तरफ़। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मुंहिंजनि भाइरनि ऐं भेनरुनि खे इरफान अली बुगे तरफ़ां अस्सलाम वालेकुम। आऊं ऐं यासिर कुरई ऐं असांजो हिकिड़ो ख़ासि दोस्त सिंधु दरिया में ॿीहर मौजूदु आहियूं। पंहिंजे भाउ जो ही चैनल सब्सक्राइब कयो। तव्हांखे अॼोकी वीडियो तमामु घणी पसंदि बि ईंदी ऐं तव्हां हैरान थी वेंदो उन पखी ऐं हिकु इंसान जे इश्क जी अजब कहाणी। जीअं चइबो आहे न त गज़ब इश्क जी अजब कहाणी। हिकिड़े पखी मासूम पखीअ जी वफ़ा जी कहाणी ॿुधंदो ऐं ॾिसंदो तव्हांजी दिलि ख़ुशि थी वेंदव ऐं इंसाननि जी बेवफ़ाई ते तव्हांजी दिलि ॿीहर रहंदी। ऐं उन्हनि लाइ बि हीअ वीडियो आहे जेके बेवफ़ाई कंदा आहिनि, जेके ऐन वक़्त ते धोखा ॾींदा आहिनि ऐं उहे जेके भरोसा टोड़े पुठ में छुरा हणंदा आहिनि उहे अॼु हीअ कहाणी ॾिसनि ऐं कुझु सिखनि त तव्हां खां त ही मासूम पखी सुठा आहिनि। सो बहरहाल हीअ आहे पीहण पखी। इंग्लिश में हिन खे पेलिकॉन चयो वेंदो आहे। बदक नुमा ही पखी आहे पर बदक खां साइज़ में ही तमामु वॾो आहे। सो दोस्तो ही पखी आहे माशूक ऐं संदसि आशिक़ आहे ही चाचो अब्दुल मजीद जिस्कानी। ही उहो ई चाचो आहे जंहिंजी असां वीडियो ते ठाही जॾहिं सिंधु दरिया मौजुनि में हो। पले जो शिकार कयोसीं चाचे जी टीम सां गॾिजी ऐं चाचे हिकिड़ी ज़बरदस्त डांस कई। उहा वीडियो तमामु घणी वायरल थी। चाचा छा हाल वाल आहे? सभु ख़ैरु साईं अलाह शुक्र आहे। पखीअ तरफ़ अचूं था पर मूंखे पहिरीं इहो ॿुधायो त दरिया वरी सुकी वियो। साईं हाणे दरिया सुकी वियो। हाणे असांजा हालात इहे आहिनि जो यकीन कंदो केॾी महिल मच्छी लॻी अथव दरिया वहे थो असांजी रोज़ी आहे। असीं ॾाढा ख़ुशि हूंदा आहियूं। हाणे ही महीना 2 अहिड़ा आहिनि असां तगारियूं खणूं मज़ूरी कयूं समुंडनि ते निकिरियो वञूं। असांजो ही वक़्तु तंग आहे ही 2 महीना। वरी इहो पाणी वरी जॾहिं त वाह बंदी थींदी इन खां पोइ वरी कुझु पाणी छॾींदा त असांजो कुझु गुज़र सफ़र थिए थो। बाक़ी ॿियो अलाह जो आसरो इन दरिया जो आसरो आहे। बिल्कुलु अलाह जो आसरो आहे। अलाह ताला सभिनी खे हलाए थो, काइनात खे हलाए थो। सो दोस्तो ही साम्हूं तारीख़ी कोटड़ी वारी पुल जेका हैदराबाद ऐं कोटड़ी खे ॻंढे थी कुझु सालनि खां पोइ त पुणनि 200 सालनि जी थी वेंदी। ही कोटड़ी हेॾां ही हैदराबाद आहे। ही जेको इलाइक़ो आहे दरियाबंद वारो इलाइक़ो सॾिबो आहे। साम्हूं तव्हां जेकॾहिं यासिर असांखे ही घर ॾेखारे त हिननि जिस्कानियुनि जा मलाहनि जा शोरनि जा घर आहिनि जिन जो गुज़र सफ़र हिननि घणनि माण्हुनि जो गुज़र सफ़र हिन दरिया ते आहे।
हाणे अचूं था उन इश्क जी कहाणीअ ते, उन वफ़ा जी कहाणीअ ते, त इहा कहाणी कीअं शुरू थी। जॾहिं हीउ पखी तव्हांखे कॾहिं मिलियो, कीअं मिलियो? साईं पखी असां राति जो 11 बजे लॻायो, हा। ऊंधे हुई राति 8-9 जो टेमो, त हीउ वीचारो साणो जो किनारे ते पियो हो। यकीन कयो असां 11 बजे कयोसीं भेणा लाश छा आहे, ॾिसूं त हीउ पखी आहे, पर हीअं हीअं पियो। असां ओॾी महिल रछ पंहिंजो खयो, हिनखे फौरन खणी आयासीं घर। कॾहिं जी ॻाल्हि आहे इहा? इहा साईं अॼुकल्ह 2010 खां पोइ जी ॻाल्हि आहे। अच्छा। हीउ 10 साल मूं वटि थी विया, 11 शुरू थी वियो। 2010 त पोइ 15 साल थी विया न। 15 साल खनि हिन पखी खे थी विया आहिनि। हा, 2010 वारी ॿोॾि खां पोइ। हा, पोइ हथु आयो। सही आहे। पोइ साईं हिनखे मूं वञी डॉक्टरनि खे ॾेखारियो, पोइ डॉक्टरनि गोरियूं ट्यूब ॾिना, हिन जो छिरा लॻल, अञा ताईं बि हुननि जा ही निशान आहिनि। हीउ ॾिसो, अञा ताईं आहिनि, अञा ताईं गोलियुनि जा उहे निशान आहिनि। हुन वॾो इलाजु करायो। सही आहे। पोइ वरी दिलि सां लॻी वियो हलियो, दिलि सां लॻी वियो त बचनि जो बाबा न त शौक़ु थियो सभिनीनि खे त खाऊं त मिलिया जानवर आहे, 10 किलो गोश्त आहे, मुंहिंजो खाइण न आहे बाबा। अच्छा थी कंहिं ख़रीदणु चाहियो न? साईं जाम माण्हू आया, कई आया, यार असांजो माण्हू बीमार आहे, असांजे माण्हू खे गोॾनि खां नथो थिए, 15,000 वटि 20,000 मुंहिंजे पास विकिणणो कोन्हे। हींअर को वधीक तव्हां ऑफर करे अचे? लख ॾींदो त बि कोन ॾींदो। 10 लख ॾे? किरोड़ जी कोन ॾींदो? कोन ॾींदा, पंहिंजी मर्ज़ी जो मालिक आहे, वञे त असांजी ख़ुदा हाफ़िज़, पर ॾींदव कोन? ॾींदासीं कोन। अच्छा दोस्तो, इहे दिलि, हिन चाची जी दिलि ॾिसो, यकीन कयो हीउ चाचो कूड़ कोन थो ॻाल्हाए, चाचो को डाड़ कोन पियो हणे। चाचे खे आउं थोरो घणो सुञाणां थो। चाचो वाकई सिंध सां, सिंध दरिया सां, पखियुनि सां, सिंध जी हवाउनि सां, सिंध जे वणनि टिणनि सां इश्क कंदड़ माण्हू आहे। इहो बि तव्हांखे ॿुधायूं त चाचे जा 2 पुट माज़ूर आहिनि, उनजे बावजूदि चवे थो भले केरु करोड़ रुपया ॾेई छॾे, हीउ पीहण पखी न ॾींदो। चइजे हाणे तव्हांजी त इहा मोहबत जी थोरी झलक तव्हां पेश कई हिन पखीअ सां। जी जी। हिन जी तव्हां सां जेका मोहबत आहे उन जे बारे में ॿुधायो। साईं हिन जी मोहबत इहा आहे, ख़बर पवंदी अञा आया कोन्हनि मच्छी मारे, पोइ छित ते वेठो हूंदो आहे घर में, कमिरो पूरो हिनखे ॾिनो अथऊं। पोइ ॾिसंदो घर में आवाज़ अचे कंदो आवाज़ छॾे पियो त हलो हिनखे मच्छी ॾियूं। सही आहे। पोइ साईं सुबुह जे टाइम ते हिनखे मच्छी खाराए फुल टाट करे, हिकिड़े टाइम खाए हिकिड़े टाइम जो, एतिरी खाराईंदासीं इहो अलाह शुक्र आहे हिन जो पेट भरिजी वञे। मिसाल को माण्हू हुनखे वठी वञे पाण सां, जी जी, परे कराची वठी वञे, सक्कर या पंजाब, जिते बि मुल्क खां ॿाहिरि, जी जी, त ही वापसि तव्हां वटि अची वेंदो? थी सघे थो साईं। अच्छा, ईअं थियो आहे? ईअं थियो आहे। कीअं थियो आहे थोरो ॿुधायो। इंसानु आहे जंहिंखे ॾिए थो न, कबूतर माण्हू विकिणे थो, कबूतर जे धणी जो हूंदो आहे त कबूतर उॾामियूं न वापसि अचो। ईअं कॾहिं तव्हां वटि उॾामी वापसि आयो आहे? हा साईं, हिनखे हींअर बि उॾामींदो त मां हिते आहियां न, हाणे केतिरो 1 मील दूर आहियूं, छॾींदो आहे सिधो घर वेंदो। घर वेंदो? सिधो घर वेंदो। सही आहे। एतिरो हिन में हया शर्म बि आहे, हीउ मुंहिंजो घर, ॿिए घर में न गिणंदो। अच्छा, सिधो पंहिंजे घर वेंदो। चाचो ॿुधाए पियो त हीउ हितां जेकॾहिं छॾियूंसि तक़रीबन मेल 1.5 परे आहियूं हुनजे घर खां, हिन ॿेड़ी में पुल जे सफ़ा वेझो अची पहुता आहियूं। चए थो त हितां जेकॾहिं असां उॾायूंसि त हीउ सिधो पंहिंजे घर वेंदो। घर जी बि सुञाण अथसि त कहिड़ो घर आहे। अलाह ताला हिननि पखियुनि में वॾी शनास रखी आहे। हीअ जेके प्यार जा पखी हूंदा आहिनि न, हिननि खे मारिबो कोन्हे को, हिननि खे प्यारु ॾिबो आहे। जीअं अहमद ख़ान मदोश चयो हो न, मां पखी हाँ प्यार जो, मूंखे धार जो, न मार जो न मार जो। सो ही प्यारा पखी, मासूम पखी हूंदा आहिनि, हिननि खे प्यारु ॾींदा कयो जीअं चाचो हुनखे प्यारु ॾेई रहियो आहे। अच्छा चाचा, इहो ॿुधाइजो भला सुम्हंदो किथे आहे? पंहिंजे कमरे में तव्हां सां गॾु? साईं कमरे में मच्छर खाईंदा, पोइ ऐं करे लही ईंदो सीढ़ियुनि तां, लही अची सिधो अॼो मच्छरदानी में सुठो विया त मूंखे बि हिते सुम्हां, सीने ते अची सुम्ही पवंदो। वाह, यकीन कंदो सीने ते, जीअं ॿार खे माण्हू सीने ते सुम्हाईंदो आहे न, यकीन कंदो ईअं सुठो पियो। चुंब ॾाढी ख़तरनाक आहे। ॾिसंदो झूले में झूले पियो, झूले में बि चवंदो यारो मूंखे बि लोॾो। वॾा अंगल थो करे। हा, प्यार हुयो दादलो ॿार जा। चए कॾहिं तव्हां इहो अलाह न करे ईअं विछड़ी वञे पोइ? साईं हिकिड़े दफ़ा हिते ईअं घुमंदे फिरंदे दरिया जे किनारे ते हिन पासे उॾामी ईंदो आहे, वरी हुन पासे हिकिड़ा माण्हू हिनखे चोराए विया हुआ। चोराए विया त हिते मायुनि कपिड़ा पियो थो चए हीअं हीअं हमरा सुवाल में वेड़े हथनि जो पलियल आहे न, उहो खणी वियो हलियो। पोइ नेठि असांखे इतला मिली त हिन पासे हमरा खणी वञी पुॻियासीं। हुन शर्त लॻाई मूंखे पैसा ॾियो बाबा, असांखे तोखे 500 ख़र्ची ॾियूं था, ऐं ख़ुदा खे पुॼिया हींअर उन्हनि वठण जी बि कई। अच्छा, हा,
पोइ असां डपु ॾिनोसीं, असीं पुलिस वठी था अचूं, पोइ हू खणी आयो असां 500, पोइ जेॾी महिल खणी आयो मुंहिंजो हथु गॾु जो ई मुंहिंजे घर न वियो त सम्झी असांजो आहे ई कोन। हुन हथु गॾु मुंहिंजो पोइ बबन हल घर उॾामी सिधो घर। मूंखे चई त पैसा ॾे, मुंहिंजो हाणे उन खां वठि न जेको वेही हलियो, हा मुंहिंजो हाणे उन खां वठि, हा पहुची वियो पाण ई। पाण ई पहुची वियो। हाणे तूं वञी जेके चवणो हुई चओ। नालो छा रखियोसि? बबन? हा प्यार सां साईं बबन। बबन हिकिड़ो दफ़ो या 2 दफ़ा बबन? ॿ दफ़ा बबन ॿ दफ़ा बबन बबन। बबन बबन नालो ॿुधी हिकिड़ो फिल्म जी सीन यादि अची वियो, जहाज़ जो सीन हो। असांजो ॾाढो ज़बरदस्त अदाकार हूंदो हो सिंधी असराणी साहिबु ताज़ो ई देहांत करे वियो। बहरहाल कोटड़ी पुल जे बिल्कुलु हाणे असां वेझो अची पहुता आहियूं। हाणे कोटड़ी पुल जो तव्हां हेठां खां नज़ारो कयो, मथां त तव्हां ज़रूरु तव्हां मां काफ़ी दोस्त गुज़रिया हूंदा, मुंहिंजी भेनरूं मुंहिंजा भाइर गुज़रिया हूंदा। हेठां कीअं थी नज़र अचे उहो ॾिसो। हितां कोटड़ी जे हिन तारीख़ी पुल जे पिलरनि ते तव्हां निशान ॾिसो पिया न, एसी ताईं सिंधु दरिया तारो तार वहंदो आहे ॿोॾि वारनि ॾींहंनि में, ऐं कंहिं दौर में इन खां मथे वहंदो। पर अॼु हीअ हालत आहे। अॼु हीअ हालत ॿोॾि ईंदी आहे त झालर सां गॾु पाणी हूंदो आहे, ओ या मथे झालर। सही, झालर मतिलबु जेका डिज़ाइन ठहियल आहे। डिज़ाइन सां गॾु। वाह वाह दोस्तो, ही अंग्रेज़नि तरफ़ां इहा तारीख़ी पुल अॾी वई हुई, जेका हाणोकनि हुकुमराननि हाणोकनि इंजीनियर्स जे अॾण जे वस जी ॻाल्हि न आहे। सर काउस जी जहांगीर हिकिड़ो पारसी हो, उहो हिन जो इंजीनियर हो, उन ही डिज़ाइन कई। ऐं जॾहिं हू हिते अची रहियो हिन इलाइक़े में हैदराबाद वारे पासे, पोइ उते हुन शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में नफ़्सियाती मरीज़ वीचारा ईअं रुलंदे घिटियुनि में रस्तनि ते तमामु ख़राबु हालत में ॾिठा। पोइ उनखे ख़्यालु आयो त छो न हिननि जो को घर ठाहिजे, हिननि जे इलाज जो को सिहत मर्कज़ ठाहिजे। त उन गिद्दू इस्पताल, जंहिंखे चिरंजीव इस्पताल चयो वञे थो, न चवणु घुरिजे, नफ़्सियाती इस्पताल जो बुनियादु विधो। ऐं हिन वक़्तु मुल्क जी हिकु वॾी नफ़्सियाती इस्पताल आहे। सो वरी अचूं था पेहण तरफ़ वापसि, बबन तरफ़ वापसि। जी 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 साईं। सो बबन जेको आहे कहिड़ी खुराक खाए थो? साईं मच्छी खाए थो, हर मच्छी। केतिरी खाए थो रोज़? 2 किलो खनि खायो वञे साईं। 2 किलो रोज़? हा, असांजे 2 किलो खारायूं था, न खाई त 3-4 किलो वञे। 4 किलो बि खायो? हा साईं, ही खाइण जो शौक़ीन आहे मच्छी। मच्छी शिकार रोज़ कयो था तव्हां? मच्छी साईं रोज़ मारींदा आहियूं। जंहिं ॾींहुं न मरे? जंहिं ॾींहुं न मरे असां बाज़ार मां वठी हिनखे खाराईंदासीं। अच्छा, हा। केतिरे जी वठी अचो? साईं घटि मां घटि 400-300 जी। अॼुकल्ह मच्छी ॾिसो था त 300-400 खां किलो घटि कान्हे। सही आहे। तव्हां घणो कमायो? तव्हां घणो कमायो था? साईं अलाह शुक्र आहे, केॾी महिल रोज़ी मिले थी त हिकिड़े ॼार में मोलागंज ॾियो सॼो। 8,000 जी बि अची वञे, 5,000 जी बि अची वञे, नथो वञे त सॼो ॾींहुं ख़ाली। ही हवाई रोज़ी आहे, जुआ वारो पतो आहे दरिया जो साईं। ऐं ॿियो इहो अर्ज़ु आहे, हिन पखी जो नसीबु पंहिंजो आहे। मौला जो ॾिसे थो न त भाई वञनि पिया त रोज़ी ॾियणी आहे। असीं घणे कंदे शिकार राति जो कंदा आहियूं। राति जो मच्छी किनारे ते ईंदी आहे, वॾी मच्छी। हिकिड़ो दफ़ो वरी तव्हां पुछां थो, हिन खां सवाइ तव्हांजी ज़िंदगी कीअं हूंदी? ज़िंदगी साईं बसि सुठी पई गुज़रे। न हीअ जेकॾहिं न हुजे तव्हांजी ज़िंदगीअ में, हीअ हलियो वञे तव्हांजी ज़िंदगीअ मां, साईं यकीन कंदो, हिकिड़ो मूंखे हिन खां अॻु में मूंखे हिकिड़े फ़ौजीअ ॾिनो जंहिंजो नालो हो मुस्तफ़ा। अच्छा। उन मूंखे ॾिनो, ॿुधो साईं, हू मूं वटि 3 महीना हो। 3 महीननि खां पोइ हुन झुंड ॾिठो, उन्हनि सां गॾु हलियो। इहो रमज़ान जो 18 रोज़ो हो, धणी मूं वटि ईंदो हो। हू मच्छी खाए घर में किन करे थो घणो। मूं वटि आयो कपिड़ा ई दया वठी, मुंहिंजे यार कल्ह वारो पखी उॾामी वियो। पखियुनि सां गॾु 3 ॾींहं मानी न खाधी। अच्छा। मुंहिंजी अखि आसमान में ईंदो, नेठि ईंदो, पोइ हू 2-2 कलाक गुम थी वेंदो हो, वरी अची ॿेड़ी ते वेही रहंदो। पोइ हिकिड़ी ॾींहुं अहिड़ो थियो, पोइ मूं धणी खे चयो बाबा हू वियो हलियो उमिरि ते। वरी कुदरत इलाही 2 सालनि खां पोइ उहो पखी आयो। अच्छा, वरी मोटी आयो? हा। असां हुनखे धाॻो ॿधे सघंदा आहियूं, कारो धाॻो जीअं असां मलंग पाईंदा आहियूं, ईअं ॿधे छॾियो। मूं सुञातो इहो आहे। पर कुदरती हो बि तॾहिं ज़ख़्मी, बतो कोन मरी वियो। उन ख़बर बि मूं पंहिंजे घर वटि पूरी। अच्छा। पोइ कुदरत वरी हीउ ॾियारियो। पोइ हिन मां असां हथ कोन कढिया। पोइ हिनखे चयोसीं उॾंदे तूं बाबा। पोइ हिनखे वरी मौला हुसैन जो वास्तो ॾिनोसीं त हीउ वेठो ई वेठो आहे। अच्छा दोस्तो, असां सां हिन ॿेड़ीअ में हिननि लाइ ॿार चाचे वारनि जा ई आहिनि, उहे मौजूदु आहिनि। हिकिड़ो नंढड़ो यासिरिन खे बि ॾेखारियो, ॿेड़ी हलाए पियो वीचारो, शाबस हुजेसि।
अधु कलाक खां लॻो पियो आहे ऐं हीअ असांजो पिरी प्यारो दोस्त आहे मीर मोहम्मद लगारी। इन जे अछनि वारनि ते न वञिजो, हीउ जवान माण्हू आहे, इन जा वार जल्दी तरह अछा थी विया आहिनि। साईं सां बि कचहरी कंदासीं, छाकाणि त साईं इन पखी ते तमामु सुठी रिसर्च कई आहे, मालूमात ॾींदो असांखे। ऐं हीउ साईं जो आहे नंढड़ो जेको हाणे वॾड़ो थी वियो आहे माशाअल्लाह, ऐं नालो बि ॾाढो अथसि मलूक, नालो अथसि मोहम्मद मलूक, अब्दुल कदीर मलूक। सो हीउ प्यारा ॾाढा ख़ूबसूरत माण्हू असां मौजूदु आहिनि। चाचा हाणे मूंखे इहो ॿुधाइजो, हिन पखी जी वफ़ा ऐं अॼोकनि इंसाननि जी वफ़ा केतिरो फ़र्क़ु ॾिसो था? साईं पखी वफ़ादार, जानवर कुतो पाल उहो बि वफ़ादार, इंसान ख़ुदा जो कसम पुठे में छुरो हणंदे, अॻियां खाईंदी पुठे में छुरो हणंदे, चाहे भाउ सॻो हुजे। हा इंसान ते न वञे साईं। मूं दुख खाधा आहिनि मूंखे ख़बर आहे। मुंहिंजा ॿ जॾड़ा पुट आहिनि मूंखे ख़बर आहे, वॾनि जी शादी कराए, ॿ पुट आहिनि उहे अलॻि रहनि, मूंसां माई ऐं बसि हिकिड़ो हीउ पखी बहू। अच्छा हा साईं, इहा ज़िंदगी आहे, इहा ज़िंदगी आहे। बसि हू मालिक आहे, ॿार बंद ते वेहींदा आहिनि, व्हीलचेयरनि ते वेठा आहिनि, को 100 ॾियनि थो, को 50 ॾियनि थो, घर जी गाॾी हले पई। न वरी मूं अॼु ताईं कंहिंजे अॻियां हथ न फैलायो आहे। चए तव्हां पंहिंजी ज़िंदगी मां केतिरो ख़ुशि आहियो? साईं अलाह जो शुक्र आहे। हाणे ख़ुशि कहिड़ो इंसानु थींदो, पर छा आहे की मजबूरियूं जीअं बचा आहिनि, सुबुह क़ुरान जो हुननि खे बाथरूम में विहारे धुआरींदो आहियां, रोईंदो आहियां, मौलाई कहिड़े कीते सघां, ख़ुदा ॼाणे मूंखां ॾियो आहियां, माई खां थियो आहे। ऐं अलाह न करे जी कंहिं वालिद ते अहिड़ो वक़्तु अचे त पुट ईअं पंहिंजे वालिद सां कंदा, एतिरी ख़िदमत कंदा हुनजा अॼोका? न साईं, में चवंदा पाण खे झंग में छॾे अचोसि, जो ही उते उमरी वञी हलियो त सुठो आहे। अॼुकल्ह वॾनि माण्हुनि जा आहिनि साईं, वञो ओ वारा कहिड़े संसदनि में ॾियो बाबा, हाणे असां घर में नथा खणी सघूं पंहिंजे माउ पीउ सॻे खे। सो दोस्तो माइट इहा शइ अथव। हीउ चाचो ॿुधाए थो संदसि 2 पुट माज़ूर आहिनि, उन्हनि खे वॉशरूम वठी वेंदो आहे, उन्हनि जी सफ़ाई कंदो आहे। मूंखे हिन सुवाल जो जवाबु ॾिजो त अॼोको औलाद पंहिंजे वालदेन लाइ ईअं कंदो? अॼु जे दौर जो घणा वीचारा कंदा बि हूंदा, अहिड़ा साले औलाद बि आहे। हा साईं, दुआ आहे त अलाह ताला सभिनी खे अहिड़ो साले औलाद नसीबु करे। साले औलाद तमामु वॾी नेमत हूंदी आहे। बाक़ी जेको दौरु हले पियो, वफ़ा त कोन्हे रही, इहा हक़ीक़त आहे। हाणे पखियुनि में जानवरनि में वफ़ा आहे। चाचो अब्दुल मजीद ॿुधाए पियो त हीउ बुख जो बि ॾाढो आहे, हिन जो चवणो त हफ़्तो जेकॾहिं हिनखे खुराक न मिले त हीउ सबुरु करे वेंदो आहे। ऐं हैरान कुन ॻाल्हि इहा बि आहे जो हीउ पथर बि खाए वेंदो आहे, ईअं चाचा? पथर बि खाए थो वञे। सो दोस्तो ॿेड़ीअ में सफ़र जारी आहे हिन प्यारे पीहण पखी सां गॾु। हिन जी छा बायोग्राफी आहे, केतिरो मथे उॾामी सघे थो, केतिरी हिन जी उमिरि थिए थी, वज़न केतिरो थिए थो, असांजे पिरी प्यारे दोस्त भाउ मीर मोहम्मद लगारी साहिबु हिन ते थोरी रिसर्च कई आहे, हुन खां पुछूं था। मीर ॿुधाइजो हीउ केतिरो मथे उॾामी सघे थो, केसि ताईं उॾामी सघे थो, मतिलबु केतिरो वक़्तु उॾामी सघे थो, हुन जो वज़न केतिरो थिए थो, ऐं असुलु हीउ किथे जो हीउ पखी? इरफान ही पखी जेको आहे तक़रीबन कोई 10,000 फुट जी बुलंदी ताईं उॾामी सघे थो, 3,000 मीटर खां मथे। अच्छा, ही दुनिया जे हर मुल्क में तव्हांखे मिलंदो, ईअं न आहे त असीं को चऊं मख़सूस ही को एंटार्कटिका या साइबेरिया जो पखी आहे, ईअं कोन्हे को। ही दुनिया में जिते बि आबी ज़ख़ीरा आहिनि, जिते बि कुदरती ढंढूं आहिनि, जिते बि ढोरा आहिनि, जिते पाणी जी माना मिक़दार वधीक आहे, जिते पाणी वधीक मिक़दार में मौजूदु आहे ऐं काफ़ी टाइम ताईं रहे थो, उते ही पेलिकान पखी अची वलरनि जे शिकल में लहनि था। अच्छा, उन खां अलावा हिन खे असीं सिंधी में त पेण चऊं था, पेण पखी चऊं था, उर्दू में हिन खे गगन भीड़ चवनि था, उन खां अलावा हिन खे समंदरी बगला बि चवनि था, छो जो ही बेसिकली सामूंडी पखी आहे। दरिया में त ही चाचे वटि ज़ख़्मी हालत में पहुतो हुयो, उन खां पोइ त चाचे वटि दरिया वटि में रहे पियो हिते। मोस्टली ही जेको मिलनि था ही तव्हांखे समुंड किनारे मिलंदा, उन खां अलावा ॿियो तव्हांखे मिलंदा ही वॾियुनि ढंढुनि ते, जेके ढंढूं असांखे थर जे इलाइक़े में मिलनि थियूं या मंसूर ढंढ आहे, कींझर आहे, उते ही ट्रैवल करे अचनि था, मुख़्तलिफ़ मुल्कनि मां अचनि था। इन्हनि जा कलर बि मुख़्तलिफ़ आहिनि। असां वटि मोस्टली वाइट कलर में मिले थो, अमेरिका में या उन खां अलावा मैक्सिको साइड हीअ असांखे ब्राउन कलर में मिले थो। ॾाढा सुहिणा हूंदा आहिनि माशाअल्लाह। हिन जे हेठां हिकिड़ो पाउच हिन मां थैली हूंदी आहे, जंहिंमें थैली में ही मच्छी जेको आहे उहो खाए थो, उन खे स्टोर बि करे थो कुझु वक़्तु लाइ। अच्छा, उन खां अलावा ही पंहिंजो नालो छा आहे, 2.25 किलो खां वेंदे ही 15 किलो ताईं वज़न रखनि था। ऐं कुझु माना अहिड़ा बि मिलिया आहिनि जिन्हनि जो वज़न 27 किलो ताईं बि उन्हनि जो मतिलबु वज़न थियो आहे, जेके पंहिंजी ज़िंदगी माना गुज़ारे विया आहिनि थिया।
हूअं जेका एप्रोक्सीमेटली हिन जी जेका लाइफ टाइम आहे उहा 23 खां 25 साल आहे, पर के अहिड़ा आहिनि जेके 43 साल 49 सालनि ताईं बि ज़िंदा रहिया आहिनि थिया। ज़ाहिर आहे उहो माहौल जे हिसाब सां हूंदा, उन्हनि खे फितरत पंहिंजे हिसाब सां उन खे सुठे नमूने सां माहौल मिलियो हूंदो कुदरती, उन में ई रहिया हूंदा। ॿियो इन खां अलावा हीउ जेको आहे तक़रीबन 65 किलोमीटर फ़ी कलाक जी रफ़्तार सां 24 कलाक खां मथे ई फ़िज़ा में उॾामी सघे थो। छो जो ही समुंड में तव्हांखे ख़बर आहे समुंड में को बि हिननि खे ॿेट न मिलंदो आहे, को बि हिननि खे अहिड़ो सिधो हमवार या ज़मीन न मिलंदी आहे पट जिते ही लही करे पंहिंजो कुझु वक़्तु लाइ असां पंहिंजे पाण खे कुझु वक़्तु रेस्ट ॾियनि। सो उन सां ईअं थींदो आहे जो हीउ 24 कलाक ट्रेवल करे कंहिं न कंहिं अची मुल्क में अची ख़ुश्की ते अची करे साई पटंदा आहिनि ऐं वलरनि जी शिकल में हलंदा आहिनि। हीअ दोस्तनुमा पखी आहे, इंसान दोस्त पखी आहे। इंसान दोस्त पखी आहे। ऐं पर सवाल इहो आहे त इंसान हिन जा केतिरा दोस्त आहिनि? हींअर त चाचो आहे, ही चाचा जी फैमिली जो मेंबर आहे। असीं चाचे खे छॾे ॾियो, हा। हू जेके बंदूक खयों घुमंदा वठंदा आहिनि शिकारी, उहो ॾिसो न हाणे माण्हू जी मतिलबु चवंदा ज़ात ते ॾात न आहे, ईअं हर माण्हू बि नथो थी सघे शिकारी, चंद शिकारी हूंदा, बाक़ी सभु हिननि खे प्यारु करण वारा आहिनि। असीं बि हिन जी मोहबत में हैदराबाद खां कई हिते पहुतासीं न, ज़ाहिरी ॻाल्हि आहे। सभु तो जहिड़ा कोन हूंदा न मीर साहिबु, बसि अलाह से सभिनी खे हिदायत ॾे, अलाह ताला सभिनी खे हिदायत ॾे। त दोस्तो बबन नाले ही भेण पखी हाणे असांखां मोकिलाए चुको आहे, आहिस्ते आहिस्ते पंहिंजे घर वेंदो ही, कुझु तरंदो कुझु उॾामंदो, ऐं असां बि तव्हां खां हितां मोकिलायूं था। अॼोकी वीडियो लाइ तव्हांखे कीअं लॻी? जेकॾहिं पसंदि आई हुजे त लाइक ऐं शेयर ज़रूरु कजो, ऐं पंहिंजे भाउ जो ही चैनल सब्सक्राइब ज़रूरु कयो त जीअं अहिड़ियूं वफ़ा जूं कहाणियूं, मुहबत जूं कहाणियूं, इश्क जूं कहाणियूं तव्हां ताईं वधि खां वधि पहुचाए सघूं। वॾी महिरबानी, सदाईं गॾु, माशा अल्लाह।